मालिक साईं असांखे इन जहान में मोकिलियो आहे ऐं इन जहान में हलाए थो ऐं अॻिते हलाईंदो बि मालिक साईं। हिकु ॾींहुं इन जहान मां पाण ॾे घुराईंदो बि मालिक साईं। त पोइ ई तकलीफ़ूं छा जूं आहिनि? न तकलीफ़ूं ज़िंदगीअ जूं तकलीफ़ूं हर इंसान खे आहिनि, चाहे मर्द हुजे या औरत हुजे। हाणे तव्हां हिकिड़ो कमु कयो, इमेजिन कयो जेका हींअर तव्हांखे ज़िंदगी में तकलीफ़ आहे न, उनखे पाण खां 5 फुट परते रखो। पोइ तव्हां रिलैक्स थी वियो, इहो पाण खे ढिलो छॾियो, ठीकु आहे। पंहिंजूं नज़रूं ज़मीन में हणो, पोइ आस्ते आस्ते जीअं स्लो मोशन हूंदो आहे न, स्लो मोशन में या नज़रूं खणी उन तकलीफ़ खे ॾिसो, ठीकु आहे। ॾिसो ऐं चओसि त तूं आहीं छा बाबा, कहिड़े बाग़ जो तूं मूरी आहे, हींअर आहीं, शायदि चंद घड़ियुनि खां पोइ तूं न हुजी। ईअं तव्हां करे ॾिसो, तव्हांखे सुकून मिलंदो। यकीन कयो, ज़िंदगी जूं तकलीफ़ूं जेके असां सम्झी रहिया आहियूं हींअर, ही ॿियूं आहिनि जेको तकलीफ़ूं। हे त साम्राज्य असांजे दिमाग़ में विधो आहे, कार्पोरेट वर्ल्ड असांजे दिमाग़ में विधो आहे, त ई बि हिकु तकलीफ़ आहे। मिसाल, हाणे मर्द हुजे या औरत हुजे, करंट सिचुएशन में आईफोन बि उन लाइ ज़िंदगीअ जो तकलीफ़ आहे, या महांगो मेकअप कोन्हे औरत लाइ ज़िंदगी जो तकलीफ़ आहे। इहे तकलीफ़ूं न आहिनि। मालिक साईं तव्हांखे सिहत ॾिनो आहे, हर शइ ॾिनो आहे। टेंशन खां निकिरो, टेंशन फ्री थियो। ज़िंदगी तव्हांखे एॾो वणंदो, एॾो मज़ो ॾींदो त तव्हां सोची बि नथा सघो ज़िंदगी खे इंजॉय कंदा। हाणे मथे ॾिसो था न गुलाबी किताब, हे हज़रत अली करमुल्ला वजह जो बायोग्राफी आहे, उनजी ज़िंदगी ते लिखियलु किताबु आहे। जॾहिं इन में मां सिर्फ़ु इन में जॾहिं बनी हाशिम जो इंट्रोडक्शन पढ़ंदो आहियां न, मुंहिंजो ज़हन सफ़ा ईअं तकलीफ़ुनि